नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त से तव्हांखे ख़ैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त अदाकार एतिहाद पारां सिंधी चैनलनि जे मशहूर अदाकार ऐं लाड़काणे आर्ट काउंसिल जे सदर अज़ीज़ सांगी मथां कुझु ॾींहं अॻु लाड़काणो में क़त्ल जी FIR दाख़िल थियण ख़िलाफ़ अदाकारनि ऐं फ़नकारनि पारां गंबट प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अदाकार ऐं फ़नकार अमीर नारेजो, शेख मुमताज़, अमीर अंजण, मारूफ़ आलमाणी, अलावरायो नारेजो, मसात अंजण ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त सिंध जे भलोड़ ऐं सीनियर अदाकार अज़ीज़ सांगी मथां कूड़ी FIR दाख़िल करे हिसायो थो वञे। असां अदाकार ऐं फ़नकारनि अवाम खे एंटरटेनमेंट ॾींदा आहियूं। हिन चयो त असां आला इख़्तियारनि ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, DIG लाड़काणो, SSP लाड़काणे खां मुतालबो करियूं था त सीनियर अदाकार अज़ीज़ सांगी मथां दाख़िल कूड़ी FIR जी साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी करे FIR खे ख़तमु करे सिंध जे अदाकारनि मां मायूसी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।